अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो अव्हां सभु प्यारा ॿारो। अॼु असां नंबरनि मां शिकिलियूं ठाहिणु सिखंदासीं। जीअं नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ईअं असीं अॼु शिकिलियूं ठाहिणु सिखंदासीं नंबरनि मां। अचो त हाणे असीं शिकिलियूं ठाहिणु शुरू कयूं। पहिरियों असांजो नंबर आहे 1। पहिरियों असांजो नंबर छा आहे 1। हाणे असीं 1 जी शकिल ठाहींदासीं। 1 जी शकिल कीअं ठहंदी? हिकिड़ी ब्लैक मार्कर खणो। इन्हनि में असांखे कलर्स खपंदा। मार्कर या कलरफुल ठाहियो, तव्हां रंगीन ठाहियो त बि तव्हांजी मर्ज़ी आहे। अगरि सिर्फ़ु तव्हां ईअं ब्लैक मार्कर मूं वांगुरु यूज़ कयो त बि तव्हांजी मर्ज़ी आहे। हीअ असीं छा लिखियो आहे 1, यानी कि नंबर 1। ईअं ई हिकु नंबर वॾो असीं हिते लिखंदासीं। असीं हिते हीअं नंबर 1 वॾो लिखंदासीं। लिखी करे इनखे पोइ असां हीअं सिधी लीक पाईंदासीं ऐं जीअं पोइ असीं हिनखे हीअं कंदासीं त हीअ असांजी छा ठही वेंदी कैंडल, यानी कि मेणबती। हीअ असांजी छा ठही वई मेणबती। ॾिसो प्यारा ॿारो, 1 मां असांजी छा ठही वई मेणबती। ईअं ई असीं 10 नंबर पूरा ठाहींदासीं। हाणे असीं कंदासीं 2 नंबर। हाणे असीं कंदासीं नंबर 2 नंबर मां असांजी छा ठहंदी डक ठहंदी। 2 नंबर मां असांजी छा ठहंदी डक ठहंदी। 2 नंबर लिखी इन खां पोइ हिनखे हीअं करे कर्व ॾिबो। कर्व ॾेई करे हिनखे हीअं कबो। वरी हिन जे ॿी साइड खां बिल्कुलु ईअं ई चूंब ते करे गोलाई कबी। गोलाई करे इन खां पोइ हितां खां हीअं असां हीअं हिकिड़ो पर ठाहींदासीं। पोइ वरी हिनखे हिकिड़ो ॿियो पर ॾींदासीं असीं। पोइ हिनखे असां हीअं ॿियो पर ॾींदासीं। इन जी आई ठाहींदासीं, यानी कि असीं अखि ठाहींदासीं, मुंहुं ठाहींदासीं। डक में छा तक़रीबन पाणी में बि हूंदी आहे। हीअ असांजी 2 नंबर मां छा ठही वई डक, यानी कि बदक, यानी कि बदक। हाणे नंबर 3। नंबर 3 मां असीं छा ठाहींदासीं स्पैरो, यानी कि झिरकी। छा ठाहींदासीं असीं स्पैरो। 3 नंबर करे हिनखे हीअं सिधी लकीर पाईंदासीं। सिधी लकीर पाए पोइ असीं हिनखे हीअं थोरी हेठि करे वेंदासीं लकीर। वरी असीं हिनखे हीअं कंदासीं। पोइ असीं हिन जा पेर ठाहींदासीं। असीं हिन जा छा ठाहींदासीं पेर ठाहींदासीं। हिनखे अखि ॾींदासीं असीं। अखि ॾेई करे पोइ वरी असीं हिनखे छा कंदासीं चूंब ॾींदासीं। जीअं स्पैरो जो फेस हूंदो आहे। पोइ हिनखे असीं हीअं पर ॾींदासीं। 3 नंबर मां असांजो छा ठही वियो स्पैरो, यानी कि झिरकी। 3 नंबर मां छा ठही वियो स्पैरो। हाणे वरी नंबर 4 आहे। नंबर 4 मां असीं छा ठाहींदासीं काइट। नंबर 4 मां असीं छा ठाहींदासीं काइट। हीअ असांजो 4 ठही वियो। हिन मां असीं छा ठाहींदासीं काइट। काइट सभिनी ॿारनि खे वणंदो आहे। वरी हिनखे हीअं लकीर ठाहींदासीं असां। लकीर ठाहे करे उमेदु आहे अव्हांखे हीअ सभु कुझु ठाहिण बि अची वेंदो आसानी सां ऐं तव्हांखे पसंदि बि ईंदो। हीअ असांजो छा ठही वियो लगड़। हाणे नंबर 5 मां असांजी छा ठहंदी तव्हां पाण ॾिसो प्यारा ॿारो। हाणे तव्हां पाण ॾिसो त नंबर 5 मां छा थो ठहे। नंबर 5 मां छा थो ठहे।
इनखे हीअं कर्व कंदासीं, कर्व कंदा ॾींदासीं असीं हिनखे। इन खां पोइ हितां खां स्टार्ट कंदासीं। हीअ असांजी छा ठही वेंदी? हैंड। हीअ असांजी छा ठही वेंदी? हैंड ठही वेंदी। असांजी छा ठही वेंदी? हैंड, यानी के कुकड़, यानी के कुकड़ ठही वेंदी आहे असांजी। बिल्कुलु इन ई तरीक़े सां ही असांजी हैंड ठही वेंदी। ॾिसो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे नंबर 5 मां। हाणे नंबर 6 मां असीं छा ठाहींदासीं? सीअड़। कीअं ठहंदो? 6 ॾेई करे हितां हिनखे हीअं थोरो कर्व कंदासीं। पोइ असां हिनखे हीअं करे हीअं कंदासीं, थोरो हीअं करे छॾींदासीं। पोइ वरी असां हिनखे थोरो हितां कर्व ॾींदासीं। कर्व ॾेई करे हाणे हिनजी असीं हिकिड़ी बाज़ू ठाहींदासीं। वरी असीं हिनखे हीअं पेर ॾींदासीं। ॿियो बि असीं हिनखे कन ॾींदासीं। आई ठाहींदासीं असां हिनजी। आई ठाहे करे वरी असीं हिनखे ॿियो पेर ॾींदासीं। बिल्कुलु हीअं। उमेद आहे अव्हांखे ही मुंहिंजो वीडियो जेको आहे सो पसंदि ईंदो। हीअं बिल्कुलु हीअं। हाणे असीं हिनखे हीअं डिज़ाइन कंदासीं। 6 मां असांजो छा ठही वियो? रेबिट, यानी के सीअर। हाणे नंबर 7 आहे असांजो। 7 मां असांजी छा ठहंदी? सिंधी में असीं हिनखे चवंदासीं ॿेड़ी। छा चवंदासीं? ॿेड़ी। ईअं कंदासीं असीं हिनखे। वरी हितां हीअं सिधी लकीर पाए छॾींदासीं। वरी हिनखे बि हीअं ॾींदासीं जीअं हुक टाइप ठहंदो आहे। सेम हितां बि हीअं कंदासीं असां। वरी हितां बि हीअं ई कंदासीं। हेॾां थोरो चुंब ते वठी ईंदासीं लकीर। वरी हेॾां लकीर थोरी चुंब ते वठी ईंदासीं। ॿेड़ी हमेशह छा में हूंदी आहे? पाणी में। त हे असीं हिनजो पाणी ठाहींदासीं। 7 मां असांजी छा ठही वई? ॿेड़ी। हाणे असीं कंदासीं 8 नंबर, यानी के 8। इन्हनि मां असीं छा ठाहींदासीं? बालू। हाणे असां हिन में छा ठाहींदासीं? बालू। हिनखे हीअं कर्व कबो, हिनखे हीअं कर्व कबो। पोइ असां नंढी मार्कर खणंदासीं काई बि। जीअं मां पर्पल खई आहे, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। इन खां पोइ आइज़ ठाहींदासीं बालू जो। असां बालू जी छा ठाहींदासीं? आइज़ ठाहींदासीं। इन्हनि खे डिज़ाइन कंदासीं सभिनी खे आराम सां। 8 मां असांजो छा ठही वियो? बालू। हाणे नंबर 9, यानी के 9 नंबर। सेम असीं 9 नंबर हिते हीअं लिखंदासीं। नंढी मार्कर खणो, तव्हांजी मर्ज़ी आहे। छो त हिन महिल मां नंढी मार्कर खणी आहे। सही आहे। पोइ असीं हिनखे हीअं कंदासीं। हिनखे हीअं करे हीअं कंदासीं। इन खां पोइ हिनखे हीअं करे हीअं कंदासीं। पोइ हिनजी अखि ठाहींदासीं। अखि ठाहे हिनजे मुंहं जी चूंब ठाहींदासीं। चूंब ठाहे पोइ हिनखे गोल लॻाईंदासीं असां। हीअं करे पोइ हिनजो पर ठाहींदासीं। पर ठाहे करे असीं हिनखे, ठीकु आहे, पोइ हिनखे असीं हीअं कर्व कंदासीं। नेक्स्ट टाइम हिनखे हीअं करे कंदासीं असां। सर्किल कंदासीं। सर्किल करे इन खां पोइ वरी असीं हिनखे ॿिया बि सर्किल कंदासीं। इन खां पोइ हिनजा पेर ठाहींदासीं। पेर ठाहे करे हिनजी बसि डांडी ठाहींदासीं असां हीअं।
गांधी ठाहे करे हे जीअं असांजो ठही वियो मोर। ये असांजो छा ठही वियो मोर। नंबर 9 मां मार्कर ऐं कलर तव्हां कहिड़ा बि यूज़ कयो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। मां ॿई मार्कर यूज़ कयां थी, कलर्स बि मार्कर ही बि। इन खां पोइ हाणे असीं 10 मां असांजो छा ठहंदो पेट बॉल। असांजो छा ठहंदो 10 मां पेट बॉल। हीअ बि लकीर पाईंदासीं, हिनखे हितां थोरी गोलाई कंदासीं, गोलाई करे पोइ असीं हिन जी पेट ठाहींदासीं। हीअ असांजी छा ठही वई बैट ठही वई। 10 मां असांजी छा ठही वई बैट। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह सुभाणे वरी ॿी वीडियो सां गॾु तव्हां सां ॿी वीडियो शेयर कंदासीं। पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।